قل الحمد لله وسلام على عباده الذين اصطفى الله خير أما يشركون रसूल अरबी तव्हां फरमायो सभई तारीफ़ूं अल्लाह ताला लाइ आहिनि ऐं बरगुज़िर बाननि ते सलाम आहे छा अल्लाह ताला बहितर आहे या संदन बुत बहितर आहिनि أمن خلق السماوات والأرض وأنزل لكم من السماء ماء فأنبتنا به حدائق ذات بهجة ما كان لكم أن تنبتوا شجرها أإله مع الله بل هم قوم يعدلون या उहो अल्लाह ताला बहितर आहे जंहिं आसमान ऐं ज़मीन खे पैदा फरमायो ऐं तव्हां लाइ आसमान मां मींहुं नाज़िल फरमायो पोइ असां उन मां ख़ूबसूरत बाग़ पैदा फरमाया तव्हांखे उन्हनि वणनि जे फुटाइण जी तौफ़ीक़ न हुई छा अल्लाह ताला सां गॾु को मबूद आहे बल्कि इहा क़ौम हक़ खां परे थिए थी أمن جعل الأرض قرارا وجعل خلالها أنهارا وجعل لها رواسي وجعل بين البحرين حاجزا أإله مع الله بل أكثرهم لا يعلمون या उहो अल्लाह जे ज़मीन खे रहण लाइ बनायो ऐं उन जे विच मां नहरूं पैदा कयूं ऐं ज़मीन लाइ जबल पैदा कया ऐं ॿिनि दरियाहनि जे विच में संदो पैदा कयो छा अल्लाह ताला सां गॾु को मबूद आहे बल्कि अक्सर इन्हनि मां नथा ॼाणनि أمن يجيب المضطر إذا دعاه ويكشف السوء ويجعلكم خلفاء الأرض أإله مع الله قليلا ما تذكرون उहो केरु आहे जेको परेशान खे ॿुधे थो जॾहिं उहो हुनखे पुकारे थो ऐं उन तां तकलीफ़ लाहे थो ऐं तव्हांखे ज़मीन में अॻियनि माण्हुनि जो वारिस बनाए थो छा अल्लाह ताला सां गॾु को मबूद आहे थोरा उहे आहिनि जेके नसीहत हासिल कनि था أمن يهديكم في ظلمات البر والبحر ومن يرسل الرياح بشرا بين يدي رحمته أإله مع الله تعالى الله عما يشركون उहो केरु आहे जेको तव्हांखे ज़मीन ऐं समुंड जी ऊंधाइनि में वाट ॾेखारे थो ऐं उहो केरु आहे जेको मींहं खां अॻु में ख़ुशख़बरी ॾींदड़ हवाऊं मोकिले थो छा अल्लाह ताला सां गॾु को मबूद आहे अल्लाह ताला उन जे शिरक खां बुलंद आहे أمن يبدأ الخلق ثم يعيده ومن يرزقكم من السماء والأرض أإله مع الله قل هاتوا برهانكم إن كنتم صادقين या उहो केरु आहे जेको मख़लूक खे पैदा करे थो उन खां पोइ उनखे मोटाईंदो ऐं उहो केरु आहे जेको आसमान ऐं ज़मीन मां तव्हांखे रिज़्क़ अता करे थो छा अल्लाह ताला सां गॾु को मबूद आहे रसूल अरबी तव्हां फरमायो त तव्हां पंहिंजा दलील आणियो जेकॾहिं तव्हां सचा आहियो قل لا يعلم من في السماوات والأرض الغيب إلا الله وما يشعرون أيان يبعثون रसूल अरबी तव्हां फरमायो आसमाननि ऐं ज़मीनुनि में अल्लाह ताला खां सवाइ बज़ाते ख़ुदि ॿियो को बि ग़ैब नथो ॼाणे ऐं उन्हनि खे उहा ख़बर नाहे उहे कॾहिं उथारिया वेंदा بل ادارك علمهم في الآخرة بل هم في شك منها بل هم منها عمون छा उन्हनि जो इल्मु आख़िरत खे पहुतो बल्कि इहे उन में शक कंदड़ आहिनि बल्कि इहे उन खां अंधा आहिनि وقال الذين كفروا أإذا كنا ترابا وآباؤنا أئنا لمخرجون ऐं मके जे काफ़रनि चयो छा असीं ऐं असांजा वॾा जॾहिं मरी मिटी थींदासीं छा पोइ यकीन असीं क़बरुनि मां कढिया वेंदासीं لقد وعدنا هذا نحن وآباؤنا من قبل إن هذا إلا أساطير الأولين बेशक असांखे ऐं उन खां अॻु में असांजे वॾनि खे हीउ वाइदो ॾिनो वियो हो हीअ त पहिरियनि माण्हुनि जूं आखाणियूं आहिनि قل سيروا في الأرض فانظروا كيف كان عاقبة المجرمين रसूल अरबी तव्हां फरमायो तव्हां ज़मीन में सैर करियो पोइ तव्हां ॾिसो त
त मुजरिमनि जी पछाड़ी कहिड़ी थी ولا تحزن عليهم ولا تكن في ضيق مما يمكرون ऐं रसूल अरबी तव्हां उन्हनि ते ॾुख न करियो ऐं उन्हनि जे मकुर सबबां तव्हां पंहिंजे सीने मुबारक खे तंग न करियो ويقولون متى هذا الوعد إن كنتم صادقين ऐं इहे चवनि था त हीउ वाइदो यानी अज़ाब जो कॾहिं ईंदो जेकर तव्हां सचा आहियो قل عسى أن يكون ردف لكم بعض الذي تستعجلون रसूल अरबी तव्हां फरमायो तव्हांजे पोयां जल्दी उहे शयूं लॻंदियूं जिन जी तव्हां तकड़ करे रहिया आहियो وإن ربك لذو فضل على الناس ولكن أكثرهم لا يشكرون ऐं बेशक तव्हांजो रब यकीनन माण्हुनि ते फज़ल कंदड़ आहे पर उन्हनि मां अक्सर शुक्र नथा कनि وإن ربك ليعلم ما تكن صدورهم وما يعلنون ऐं बेशक तव्हांजो रब उहो सभु कुझु ॼाणे थो जेको उहे पंहिंजे सीननि में लिकाइनि था ऐं जेकी ज़ाहिर कनि था وما من غائبة في السماء والأرض إلا في كتاب مبين ऐं आसमाननि ऐं ज़मीनुनि में का शइ ग़ाइब नाहे मगर उहा लोहे महफूज़ में आहे إن هذا القرآن يقص على بني إسرائيل أكثر الذي هم فيه يختلفون बेशक हीअ क़ुरान करीम बनी इसराइल जा उहे किस्सा बयान करे थो जिन मां घणनि में इहे इख़्तिलाफ़ कनि था وإنه لهدى ورحمة للمؤمنين ऐं बेशक इहो क़ुरान करीम मोमिननि लाइ यकीनन हिदायत ऐं रहमत आहे إن ربك يقضي بينهم بحكمه وهو العزيز العليم बेशक तव्हांजो रब पंहिंजे हुकुम सां उन जे विच में फ़ैसिलो कंदो ऐं उहो ग़ालिब घणे इल्म वारो आहे فتوكل على الله إنك على الحق المبين पोइ तव्हां अल्लाह ताला ते तवकल करियो बेशक तव्हां राह रास्त ते आहियो إنك لا تسمع الموتى ولا تسمع الصم الدعاء إذا ولوا مدبرين बेशक तव्हांजो ॿुधाइण मुअल यानी काफ़र नथा ॿुधनि ऐं तव्हांजो ॿुधाइण यानी इस्लाम जी दावत घोड़ा यानी काफ़र नथा ॿुधनि जंहिं वक़्तु उहे पुठ ॾेई फिरंदड़ आहिनि وما أنت بهاد العمي عن ضلالتهم إن تسمع إلا من يؤمن بآياتنا فهم مسلمون ऐं न तव्हां अंधनि यानी काफ़रनि खे संदन गुमराही खां हिदायत ॾींदड़ आहियो तव्हां त फ़क़ति उन्हनि माण्हुनि खे ॿुधाए सघो था जेके असांजे आयतुनि ते ईमान आणनि था पोइ इहे मुस्लमान आहिनि وإذا وقع القول عليهم أخرجنا لهم دابة من الأرض تكلمهم أن الناس كانوا بآياتنا لا يوقنون ऐं जंहिं वक़्तु उन्हनि ते अज़ाब वारी ॻाल्हि ईंदी त असीं उन्हनि लाइ यानी क़यामत जे क़रीब हिकु चौपायो ज़मीन मां पैदा कंदासीं जेको उन्हनि सां ॻाल्हाईंदो बेशक काफ़र असांजे आयतुनि ते यकीन नथा कनि ويوم نحشر من كل أمة فوجا ممن يكذب بآياتنا فهم يوزعون ऐं रसूल अरबी तव्हां यादि करियो उहो ॾींहुं जॾहिं असां हर उम्मत मां हिकु फ़ौज गॾु कंदासीं इहे उहे माण्हू हूंदा जेके असांजे आयतुनि खे कूड़ो सम्झंदा हुआ पोइ इहे नज़्म ज़ब्त सां गॾु कया वेंदा حتى إذا جاءوا قال أكذبتم بآياتي ولم تحيطوا بها علما أم ماذا كنتم تعملون एसि ताईं जो जॾहिं सभु ईंदा अल्लाह ताला फरमाईंदो छा तव्हां मुंहिंजूं आयतूं न मञींदा हुआ ऐं तव्हांजो इल्मु उन्हनि खे न पहुतो तव्हां कहिड़ो कमु कंदा हुआ ووقع القول عليهم بما ظلموا فهم لا ينطقون ऐं ज़ुल्म सबबां उन्हनि ते कयल वाइदो यानी अज़ाब जो साबित थी चुको हाणे इहे नथा ॻाल्हाइनि ألم يروا أنا جعلنا الليل ليسكنوا فيه والنهار مبصرا إن في ذلك لآيات لقوم يؤمنون छा उन्हनि न ॾिठो त बेशक असां राति खे पैदा फरमायो इन लाइ त उन में आराम कनि ऐं ॾींहं खे रोशन बनायो
बेशक इन ई में यकीन रखंदड़ क़ौम लाइ यकीनन निशानियूं आहिनि ويوم ينفخ في الصور ففزع من في السماوات ومن في الأرض إلا من شاء الله وكل أتوه داخرين ऐं उन ॾींहुं सूर में फूक ॾिनी वेंदी पोइ ख़ौफ़ कंदियूं उहे शयूं जेके आसमाननि ऐं ज़मीन में आहिनि मगर जंहिंखे अल्लाह ताला चाहे ऐं सभई संदसि दरबार में आजीअ सां ईंदा وترى الجبال تحسبها جامدة وهي تمر مر السحاب صنع الله الذي أتقن كل شيء إنه خبير بما تفعلون ऐं तव्हां ॾिसंदा ऐं भाईंदा त जबल ॼमियल आहिनि हालांकि उहे ककरनि वांगुरु हलंदड़ हूंदा इहा अल्लाह ताला जी कारीगरी आहे जंहिं हर शइ हिकमत सां पैदा फरमाई बेशक उहो तव्हांजे अमलनि खां चङी तरह ख़बरदार आहे من جاء بالحسنة فله خير منها وهم من فزع يومئذ آمنون जंहिं माण्हू चङाई आंदी पोइ उनखे उन खां बहितर चङाई मिलंदी ऐं उहे क़यामत जे ख़ौफ़ खां अमन वारा आहिनि ومن جاء بالسيئة فكبت وجوههم في النار هل تجزون إلا ما كنتم تعملون ऐं जंहिं माण्हू बुराई आंदी पोइ उन्हनि जा मुंहुं ऊंधा करे बाहि में विधा वेंदा तव्हांखे तव्हांजे अमलनि मुताबिक़ जज़ा ॾिनी वेंदी إنما أمرت أن أعبد رب هذه البلدة الذي حرمها وله كل شيء وأمرت أن أكون من المسلمين मूंखे त इहो ई हुकुम कयो वियो आहे आऊं हिन मौजूद शहर यानी मक्का मुकरम जे रब जी हिफ़ाज़त करियां ऐं हर शइ उन लाइ आहे ऐं मूंखे हुकुम कयो वियो आहे आऊं मुस्लमाननि मां हुजां وأن أتلو القرآن فمن اهتدى فإنما يهتدي لنفسه ومن ضل فقل إنما أنا من المنذرين ऐं आऊं तव्हां ते तबलीग ख़ातिर क़ुर करीम पढ़ां पोइ जेको माण्हू हिदायत याफ़्ता थियो पोइ उहो पंहिंजे लाइ हिदायत याफ़्ता थियो ऐं जेको माण्हू गुमराह थियो पोइ तव्हां फरमायो आऊं त फ़क़ति ॾेजारींदड़ आहियां وقل الحمد لله سيريكم آياته فتعرفونها وما ربك بغافل عما تعملون ऐं रसूल अरबी तव्हां फरमायो सभई तारीफ़ूं अल्लाह ताला लाइ आहिनि अन क़रीब अल्लाह ताला तव्हांखे पंहिंजूं निशानियूं ॾेखारींदो पोइ तव्हां उन्हनि खे सुञाणंदा ऐं तव्हांजो रब तव्हांजे अमलनि खां बेख़बर नाहे